सखर जा 1000 खां मथे दुकान नीलाम थियन पिया, जंहिं करे वापारियुनि में ॻणती आहे। घंटाघर वारो इलाइक़ो सखर शहर जी दिलि सम्झियो वेंदो आहे। को दौर हुयो जॾहिं घंटाघर जे भिक में ऊचिन पहाड़ी चोटियुनि जे पेरनि में सिंधूअ जूं छोलियूं अची लॻंदियूं हुयूं, पर 19वीं सदीअ में जॾहिं सिंध अंग्रेज़नि जे कब्ज़े में आई, सिंधू दरिया बंदन ऐं बंदरवाल में क़ैद थियो त हिते नओं शहर आबाद थी वियो, जंहिंखे नओं सखर चयो वियो। अंग्रेज़ सरकार पहाड़नि ते आफ़ीसूं ऐं रहाइश जो निज़ाम आंदो। पुराणे सखर जी बाज़ारुनि बाद नए सखर में पहाड़नि जे पेरनि हेठां ख़ाली थियल मैदान ते नयूं बाज़ारूं जोड़ाइण जो कमु शुरू कयो वियो, जंहिंमें विक्टोरिया मार्केटूं ठहियूं। हिकु विक्टोरिया मार्केट में गोश्त, सब्जियूं ऐं मेवो विकिरो थियण लॻो ऐं ॿी मार्केट जनरल हुई, जेका हाणे शहीदगंज मार्केट सॾिबी आहे। पोइ फिरेर रोड खां शाही बाज़ार जुड़ी, जंहिंमें पिणु दुकान ठाहिया विया। विच में घंटाघर जुड़ियो, सिनेमाऊं ऐं होटल ठहिया। ईअं सखर हिकु जदीद तर्ज़ जो शहर बणियो। अंग्रेज़नि खां सिंध जे आजिपे बाद सखर शहर जो ही इलाइक़ो वधीक गुतियल बणिजी वियो। हिंदुस्तान खां लॾे आयलनि बि हिते कारोबार शुरू कयो। वक़्त सां गॾु सखर जो ही गुतियल तरीन इलाइक़ो बणिजी वियो, जितां शहर जी लॻभॻि हर बाज़ार ॾांहुं रस्तो वञे थो। 1947 ईस्वीअ खां पोइ घंटाघर जे भर पासे वधीक सिनेमाऊं ठहियूं, जेके हाणे मुकमल ख़तम थियल आहिनि। घण माड़ इमारतूं ऐं मार्केटूं जुड़ियूं, जिन में मेहरान मर्कज़ 20वीं सदीअ जे 60 वारे ॾहाके में जुड़ियो। गरीबाबाद मार्केट ठही। इलेक्ट्रॉनिक मार्केट खां वेंदे रुशना सेंटर ऐं ग्लैमर सेंटर जहिड़ा वॾा कमर्शियल ऐं कारोबारी मर्कज़ खुली विया ऐं इहो इलाइक़ो तमामु घणो गुतियल बणिजी वियो आहे, जॾहिं त बैराज रोड ताईं बि हिते दुकान ऐं वापारी मर्कज़ खुली विया। रश जो अंदाज़ो इन मां लॻाए सघिजे थो जो उत्तर सिंध जे लॻभॻि हर शहर जा हज़ारे माण्हू हिते ख़रीदारी लाइ भेरा भञीनि था। इन इलाइक़े जूं अक्सर बाज़ारूं म्यूनिसिपल कारपोरेशन जूं आहिनि, जन पारां उहे वापारियुनि खे किराए ते ॾिनियूं वयूं आहिनि। असांजो जेको आहे नी, सम्झो त 72-74 साल थी विया आहिनि असां बीठा आहियूं हिते। बाक़ाइदा जेको आहे किरायो भरंदा आहियूं, हर शइ ॾींदा आहियूं। जेको आहे सिस्टम आहे, माना 6 महीननि जो बि आहे, महीने जो बि आहे, जीअं मुनिसिपल चवंदी आहे उहे भरंदा आहियूं। केतिरो आहे अंदाज़न? फी दुकान आहे तक़रीबन 3-4 हज़ार रुपया फी महीनो आहे। हाणे जेको हाणे नओं जेको ही आणनि पिया सिस्टम, हिन में छा था चवनि त किरायो जेको वधाइनि था, इहो जस्टिफाई आहे या न आहे? तव्हां हिन मुतालिक़ छा चवंदा? न आहे, जस्टिफाई न आहे। हर हे ॿाहिरि जेका दुकानदार हे त भरे छॾंदा, बाक़ी अहिड़ा दुकानदार आहिनि जेका हे सम्झो त 500 रुपया ॾींहं में कमाइण वारा बि आहिनि, 300 रुपया ॾींहं में। ईअं दुकान ख़ाली पई आहिनि, अधु मार्केट ख़ाली पई आहे, ईअं तो उहो न भरे सघंदा। सो जेको असांखे ज़ुल्म ॾिसंदा पिया अचूं, इहो पहिरियों दफ़ो न थियो आहे जेको ऑक्शन जो असां वटि। हाणे सिस्टम कीअं रहियो? सिस्टम से असां पंहिंजो म्यूनिसिपालिटी जा किराएदार आहियूं, त असांजो 1000 रुपयो कंहिं दुकान जो किरायो हूंदो आहे, कंहिंजो 1500, कंहिंजो 500। हिन में ऑफिसूं फ्लैट सभु आहिनि। जीअं मुंहिंजी दुकान आहे, मुंहिंजी दुकान जो किरायो आहे 1100 रुपया, जेको असां म्यूनिसिपालिटी खे हर 3 महीने, 2 महीने, माना या 6 महीने या 12 महीने जो किरायो असां भरे छॾंदा आहियूं। हर 3 साल खां पोइ 10% जो असां वटि एग्रीमेंट आहे हुननि जो, जेको जीअं कानून जे मुताबिक़ हूंदो आहे असां कंदा ईंदा आहियूं। पर हाणे अचानक हाणे जेको सिस्टम आहे उहो हाणे कीअं कयो वियो? हाणे असांखे जेको म्यूनिसिपालिटी तरफ़ां अख़बार में माना ॾिसण में असांखे आयो, अख़बार में असां पब्लिक नोटिस जेको आयो आहे नीलामी आम जो, उनमें जॾहिं ॾिठोसीं त असांजे जेको दुकान जो किरायो आहे 1500, उन्हनि चयो त हिन जो किरायो हूंदो हाणे 15,000 रुपया। उहो ई 15,000 म्यूनिसिपालिटी जो ऑक्शन हूंदो। पोइ हाणे किथे थो पुॼे उहो? 30,000 ते थो वञे, 40 ते थो वञे, ऑक्शन ते माना 50,000 में थो वञे। उन तहत माना किरायो चवनि था थींदो। असांजी ॻाल्हि सम्झ नथी अचे त नओं किराएदार बि अची सघे थो? कोई बि अची सघे थो। माना असां वेठा आहियूं, दुकान असांजी आहे, नाले बि असांजे आहे, पर 3 माण्हू अची वियो जे ऑक्शन में 40,000 में ॾेई करे, 50,000 में ॾेई करे पोइ पंहिंजे नाले दुकान करे वेंदो। माना सिलसिलो सम्झ नथो अचे। साईं अॼु ताईं हाणे ताईं सिस्टम ईअं हो त 2007 में म्यूनिसिपल कारपोरेशन असांजा रेंट वधाया हुआ। हुन खां पोइ हर 3 साल खां पोइ म्यूनिसिपल कारपोरेशन रेंट वधाईंदी आहे, जेको रूल ऐं रेगुलेशन जे मुताबिक़ तइ थियल आहे। घणा थी वियो आहे हाणे ताईं? हाणे ताईं हाणे हेता रसीदूं जेके नवंबर 2020 ताईं सभिनी प्यारे छॾियो आहे किरायो। रेंट जेको आहे घणो आहे? हो जेको आहे हर दुकानदार जो धारदार आहे, मुख़्तलिफ़ आहे। माना कंहिंजो 2000 आहे, कंहिंजो 3000 आहे, कंहिंजो 4000 आहे, मुख़्तलिफ़ तरीक़े सां आहिनि। माना का हिकु जहिड़ो न आहे। हाणे छा था चवनि त तव्हांखे कहिड़े तरीक़े सां कयो? असां जेको आहे असां बि हाणे बि इहो ई ॻाल्हि कयूं था त तव्हांखे रेंट वधाइणो आहे भले वधायो,
पर जेको रूल ऐं रेगुलेशन जे मुताबिक़ आहे वधायो। हाणे कब्ज़ो असां वटि आहे, असां दुकानदार जेका आहिनि पट्टी जेको टेनेंसी एग्रीमेंट आहे अलाटमेंट आहे उन जे मुताबिक़ अञा बि दुकाननि में मौजूदु आहियूं। सखर जी म्यूनिसिपल वारनि बाज़ारुनि जा दुकान ॾहाकनि खां मुख़्तलिफ़ माण्हुनि किराए ते वरिता ऐं उन्हनि जो किरायो घटि रहियो आहे। इन दौरान म्यूनिसिपल कारपोरेशन किराया वधाइण जी कोशिश कई ऐं किराया कुझु वधंदा बि रहिया, पर हक़ीक़त में सियासी मसलतुनि सबबि ईअं थी न सघियो जो हिकु गॾियल मैकेनिज़म जोड़ियो वञे। 2020 ईस्वीअ जे आख़िरी महीननि दौरान किरायनि में हेकांदो वाधारो करण जो नोटिस जारी कयो वियो आहे ऐं ॿीहर दुकाननि जी नीलामी जा नोटिस ॾिना विया आहिनि। इहो किरायो तव्हांजो ज़ाब्ते तौरु वधंदो रहियो आहे या न वधंदो रहियो? न वधंदो रहियो आहे, सफ़ा बिल्कुलु वधंदो रहियो आहे। महीना तो सालाना वधंदो आहे, 10% वधंदो आहे। बाक़ी उहे बि जीअं अगरि ना बि वधियो आहे, 2-3 सालनि खां न वधियो आहे, उहो बि असां ॾियण लाइ तयारु आहियूं बिल्कुलु। हाणे तव्हांजी तजवीज़ छा आहे त छा करणु घुरिजे हिननि खे म्यूनिसिपल वारनि खे? असां त अपील कयूं था जेको जाइज़ आहे उहो वठनि, बिल्कुलु असां भरण लाइ तयारु आहियूं, नाजाइज़ ई न थिए बसि। हाणे घणा परसेंट वधायो अथऊं? हाणे त चवनि था 1000% वधायो, 1000% वधाइनि था। असां त अपील कयूं था जेको 2-3 वॾेरनि खे न ॾिसो, जेका ग़रीब बीठा आहिनि उन्हनि खे बि ॾिसो, इहा अपील कयूं था बसि। जंहिंमें हिकिड़ी अफ़रा तफ़री जेकी लॻी पई आहे, बेचैनी जंहिंखे चवंदा आहियूं, सम्झे न, उहो हर हिकु दुकानदार यानी सक जी जेतिरी समूरी मार्केटुनि, सब्जी मार्केट आहे, साम्हूं टांगा स्टैंड मार्केट थी, मेहान मर्कज़ थी, सकर बिल्दिया प्लाज़ा थी, मथे चूड़ी बाज़ार थी, ऐं हिते अपना पंहिंजो पाक कॉलोनी यानी कॉलोनी माना बिराज रोड ते जेके माना जाते काथे यानी कि लखनि जे हिसाब सां माण्हू बेरोज़गार थी वेंदा, हिननि जो यानी कि जेको आहे कारोबार ख़तमु थी वेंदा। कारोबार ख़तमु थियण खां पोइ शहर में बदअमनी हूंदी, हड़तालूं थींदियूं, हड़तालनि खां पोइ यानी कि जेका न हिक ॿिए खे वठा थींदी कि माण्हू फाई यानी कि पाण खे हणंदा बुख में, सम्झा जो पंहिंजे ॿारनि खे खाइण लाइ कुझु न हूंदो, हुननि जो रोज़गार छीनी वेंदो त पोइ हाणे काॾे वेंदो? किरायनि वधाइण वारो मामिलो कोर्ट में बि वियो ऐं उन सां गॾु मेराण मर्कज़ जे कमज़ोर थियल इमारत खे ड्राइण वारो मामिलो बि साम्हूं आयो। इन्हनि मसइलनि वापारियुनि जूं दाहूं कढाए छॾियूं आहिनि। 8 महीना 9 महीना पहिरियों सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी वारनि असांखे लेटर मोकिलियो त बाबा ही तव्हांजी जेकी बिल्डिंग आहे डैमेज आहे, इहा असांखे माना भञणी आहे। उनमें असां परेशान हुयासीं। वरी हाणे ही चवनि था त उन्हनि जो इशू अलॻि थी वियो, हिननि जो इशू ॿियो अची वियो। हाणे सम्झ नथी अचे त असां सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी वारनि जी ॻाल्हि ॿुधूं, म्यूनिसिपालिटी जी ॻाल्हि ॿुधूं, कंहिंजी ॻाल्हि ॿुधूं? ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। जेके वापारी आहिनि माना मेराण मर्कज़ जा न, पर सखर जूं 1150 दुकान जे लाइ हिननि माना ॾिनो आहे। हाणे 1150 दुकान जो मतिलबु आहे 1150 ख़ानदान। उन 1100 ख़ानदाननि खे त छॾियो, पर जेको हुते कमु था कनि, हिकु दुकान ते 5 माण्हू 4 माण्हू, माना तव्हां लखनि में हलिया वञो, माना उनखे बेरोज़गार करण जी हिकु साज़िश थिए। पर हक़ीक़त इहा आहे त इहो हिकिड़ो सियासी बिल्डर माफ़िया जेको मेयर आहे, एक्स मेयर, हे सॼी उनजी सियासत खेॾियल आहे। माना बज़ाहिर हू नथो अचे, अंदरूनी खाते हुन सॼो मामिलो कयो आहे। छो जो हुन 4 साल 5 साल हाणे त उन्हनि जी सलामी था कनि। हा, पर वापारी असांजा सादा माण्हू आहिनि या उन्हनि सां मिलियल आहिनि, उनजा जेके यूनियन वारा माण्हू आहिनि उन्हनि सां मिलियल आहिनि लॻे थो, या वरी हिकु साज़िश थिए असां वापारियुनि जे ख़िलाफ़ु, जेके वीचारा सिधा ऐं सादा आहिनि, जंहिंजो कंहिं सियासी पार्टी सां तालुक़ु न आहे। जेकी मुंहिंजी सोच आहे उहा इहा कमु थी करे त जेको ही बिल्डर माफ़िया असांजो मेयर हुयो, उन दौरान जेको बि सिलसिलो थियो आहे उन नज़र रखी आहे। जीअं उहो लथो आहे उनखां पोइ सॼियूं कार्रवाई थियणु शुरू थी वियूं आहिनि। इन खां पहिरियों छो न पियो थियनि, इहा ॻाल्हि बि सम्झ खां ॿाहिरि आहे। हाणे छो थियूं थियनि अहिड़ी तेज़ सां, इहा ॻाल्हि बि सम्झ खां ॿाहिरि आहे। हे वेकेंट न थियूं आहिनि दुकानूं असांजियूं। जॾहिं वेकेंट थींदियूं या का शइ ख़ाली हुजे, हुनखे त तव्हां जेको आहे ऑक्शन करे सघो था, पर हिकिड़ी शइ जॾहिं वेकेंट ई न आहे, हुनजो कब्ज़ो न बल्दिया वटि आहे जेको असां वटि आहे, ऐं असां हुन में जेको आहे बाक़ाइदा तरीक़े सां डिफॉल्टर बि न आहियूं, पोइ ऑक्शन कीअं थींदो, इहा सम्झ खां ॿाहिरि आहे। ऑक्शन जेको ॾिनो अथऊं अख़बार में इश्तार आया आहिनि त माना जेकी 6000 खां 1 लख ताईं किराया वधाया अथऊं, छा इहे रेशनल आहिनि या वधीक आहिनि या इहो कोर्ट जो हुकुम हो? साईं, हे कोर्ट जो हुकुम था, कोर्ट जो जेको ऑर्डर आहे मोहतरम जज साहिबान जो, उहो पॉज़िटिव आहे, हुन में का बि शइ ग़लति न आहे। कोर्ट जेको आहे इहा मैंशन ई न कयो आहे की फलानी फलानी मार्केटनि खे ऑक्शन कयो, का बि हुन में इन शइ जो नालो ई न आहे। हिकु नंबर 1। नंबर 2 आहे त कोर्ट इहो बि न मैंशन कयो आहे त तव्हां जेको आहे 6000 खां वठी लाख रुपए ताईं किरायो वठो। हे टोटल मिस गाइड आहे, माना कोर्ट जे पॉज़िटिवनेस खे नेगेटिवनेस ॾेखारण लाइ असां इन जे पुठियां को सियासी अमल आहे सम्झो था? बिल्कुलु सियासी अमल सम्झो था।
सियासी अमलनि में का बि थी सघे थो, छो त बिना सियासत जे का बि शइ ईअं थी न सघे थी जेकी हक़ीक़त आहे। म्यूनिसिपल कारपोरेशन सखर पारां सिंध हाई कोर्ट सखर जे हुकुमनि तहत किरायनि बाबति आम नीलामी बि करण जो ऐलान कयो आहे, जंहिं मूजिबि मुख़्तलिफ़ मार्केटुनि जे 1150 दुकाननि, 2 पेट्रोल पंपनि ऐं 2 क्लबनि ऐं स्कूलनि जे किराए में वाध वारी नीलामी कई वेंदी ऐं इहा नीलामी 14 ऐं 15 दिसंबर ते थींदी। अॻु में किराया 200 खां 1500 ताईं हुआ, जेके हाणे 8000 खां 1 लख ताईं नीलामी जी सूरत में कया पिया वञनि। मुआशी हवाले सां तेज़ीअ सां तरक़ी कंदड़ सखर में ओचितो कॾहिं न कॾहिं अहिड़ा मसइला पैदा थींदा आहिनि जंहिंमां लॻंदो आहे इंतिज़ामिया पंहिंजे तरीक़े सां कमु कंदी आहे, स्टेक होल्डर्स खे उन्हनि खां परे रखंदी आहे। हिन वक़्त में जॾहिं किरायनि वधाइण जो मामिलो आयो आहे त इंतिज़ामिया जी इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे। उहे वक़्त सिर किराए वधाइण जे हवाले सां म्यूनिसिपल जी जेकी बॉडी रही आहे उन खां फ़ैसिला वठण बजाए पंहिंजे तरीक़े सां फ़ैसिला कया पिया वञनि। हिन वक़्त में जॾहिं सखर में दुकान जेके म्यूनिसिपल जा आहिनि उन जा किराया पिया वधाया पिया वञनि त शहर जे दुकानदारनि में तमामु घणी बेचैनी पैदा थी वई आहे। इन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इन बेचैनी खे ख़तमु करण लाइ वापारियुनि सां सही तरीक़े सां ॻाल्हाए उनखे हिकु मुक़ररु मुदे अंदरि इन बहिरान मां कढियो वञे। कैमरामैन सजाद संजराणी सां गॾु मुमताज़ बुखारी, टाइम न्यूज़, सखर।